गोस्पर बरसां 4 ॾींहं अॻु मुबैना अगवा थियल ॻोठ गुलाम कादिर शेख रवासी नौजवान रहीम बख्श शेख खे हद जी गोस्पर पुलिस बाज़ियाब न कराए सघी। मगवी जी बाज़ियाबी लाइ वासन पारां हज़ूर बख्श शेख, अली मोहम्मद आदम शेख, मसमात राजुल शेख ऐं ॿियनि हथनि में क़ुरान पाक खणी मगवी जी बाज़ियाबी जो मुतालबो पिणु कयो। मुज़ाहिरीन SSP कश्मीर कंदकोट ऐं ॿियनि वसवारनि खे अपील कई त मगवी खे तुर्त बाज़ियाब करायो वञे। हर वक़्तु आगाह लाइ ॾिसंदा रहो OGDN वेब न्यूज़ गोस्पुर। रही बस कुमार तो कया थी SSP साहब के तमाके पंजो रही बस कुमार साहब के हिन मां ताईं कुछ न थियो।